你别笑。 खाली लगा पिया आहिनि अलाह करे अहिड़ो को माण्हू अचे सुबुह घणी चांहि डुक बि नसीब न थियो आहे चांहि पीआरे को पाणी पीआरे साफ़ ॾिसी रहिजे त छा थो थिए असां चवंदा आहियूं त अहिड़ो को माण्हू हुजे जेको असांजी ख़िदमत करे असांखे चांहि पीआरे असांजे लाइ को पाणी साफ़ खणी अचे असांजी ख़िदमत करे की न अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम असां तोखे ओॾे घर ॾे पा ॻोल्हियूं तूं हिते अची वेठो आहीं बस यार वांद काई जो ही ते वेही जी आहे अचो तव्हां बि वेहो बाबा वेहो बावे वेहो त चांहि पियूं मियां जी मियां बेगो चांहि मियां बेगो जी चांहि है मियां बेगे जी चांहि बाबा चांहि चरी साईं चांहि चरी तव्हां माना चांहि पीअंदव हा त बेगे जी पीअंदासीं चांहि तुंहिंजी बाबा माना बेगो माना चांहि तुंहिंजी माना चांहि माना मुंहिंजी चांहि पीअंदव तव्हां हा ओॾे बाबा छा कयां ॻोल्हे ॻोल्हे काथे लधो अथऊं यार तूं ख़ुशि नसीब आहे चरिया महिमान भागनि वारे वटि ईंदा आहिनि मिड़ई सड़ी वटि ईंदा आहिनि छा न मुड़ंदव माना चांहि पीअंदव ॿई हा बाक़ी ॿई पीअंदव ॿ ॼणा अधु पीअंदासीं ॿियो ॾींहुं चांहि न पीती अथई मथे में सूर अथसि हिन चांहि मारे विधो आहे मूंखे बि हिन चांहि जे करे माण्हुनि जा मथे में सूर हूंदो तव्हां पंहिंजा ते ॿई सही आहियो हाणे हीअं कयो तोखे हिकिड़े पासे लंपी में मथे में सूर आहे न बाबा चांहि जे करे ॿई पासा चांहि में अहिड़ो को चुस्को आहे हा पोइ अलाए कंपनी वारा विझनि था आस्कार तमामु परेशान थिए अलाए त कुदरती चांहि आहे हुनजो को मज़ो आहे बाबा न बाबा चांहि जो मज़ो पंहिंजो आहे चांहि पीअण सां चाव वधे थो बाबा चाव जेको वधे थो न इन में नफ़रत ख़तम थी थी वञे सदको नफ़रत ईअं ख़तम थी थिए ॼण उॾई काठ खे लॻी वई वाह वाह हा मियां बेगा बाबा पोइ बिस्मिल्लाह कर भला दे न होटल वारे खे ऑर्डर ॿिनि कटनि जो बाबा 你别笑。 उस्ताद बायो थी चांहि पियण वालेकुम सलाम बाबा हे टियों महिमान भला केरु आहे जेको चांहि थो पीआरे साईं मियां बेगो सवाल ई पैदा कोन थो थिए ओ कंजूस आहे पाण ॿियनि जी चांहि पीअंदो आहे सुबुह खां वठी हिते वेठो आहे कंहिं बि चांहि जी सलाह कोन कई अथसि ओ होॾे अंदरि लिकियो वेठो हुयो हे तव्हांजो त हुन जा भाग खुलिया जो तव्हां आया आहियो पैसा अथव होटल वारे खे ऑर्डर ॾियो उस्ताद जे न अॼु चांहि पीआरींदो ॻाल्हियूं भलियूं थो करे साईं अॼु भली थो करे इहो भलियूं ॻाल्हियूं करे त चांहि माण्हुनि खां कढी वेंदो आहे दादा असांजो त यार जेको मशहूरु माण्हू आहे चांहि अधु आहे कहिड़ो वॾो आहे मशहूरु आहे पर पैसा हिनमहिल बि खिसे में अथसि पर कंजूस कंजूस मक्खी चूस टाप जो कंजूस वेहो वेहो अॼु पीआरींदो वेहो मां वेहां थो तव्हांजे चवण ते बाक़ी अथव पैसा पोइ मां वेहां न त मिड़ई ख़ैरु आहे हा बाबा अमेरिकन सिस्टम थी वेंदो प्रॉब्लम न आहे अहिड़ो चङो 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 हर फजरी न करजे अहिड़ी फसरी खोर थी पियो आहे अहिड़ो जो असली सफ़ा रसो ॿ टुकर अदा ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे चांहि अलाह ॾिसे थो सखी आहियां कंजूस न आहियां चांहियूं पीआरियां मानियूं खारायां हंध टपड़ ॾियां सियारो लॻो पियो आहे रातियूं रहायां बाक़ी असुलु मसालो अॼोको इहा ॻाल्हि आहे तड़ो करे जंहिंमहिल वेंजी कपिड़ा मटाया में सभु सामान हुन खमीस में मां अचे हिते वेठो आहियां हाणे मुंहिंजो अथव खीसो ख़ाली अॼोको ॾींहुं तव्हां चांहि पीआरियो पोइ तव्हांजो हुकुम आहे भाऊ ॿुधी भाऊ नसीम मां छा चयोमांइ त बेगो चांहियूं पीअंदो आहे पीआरींदो न आहे पैसा हिनमहिल अथसि ग़लति थो ॻाल्हि करे खिसे में न आहिनि पैसा गंज अथसि ख़ुदा जा पर कंजूस आहे ज़ुल्फ़कार अली गोगानी साहब कंजूस आहे मियां बख़्श बुगी अॼु असांजो मूंड आहे असांखे कंहिं माण्हू मूंखे कन में बि इहा काठी हई त अॼु असांखे चांहि पीआरींदो नसीम इहे चांहियूं कढबियूं थी हा ज़ुल्फ़कार गोगानी और त सूर्या कढबी थी ज़ुल्फ़कार चांहि नसीम पीआरींदो न हा नसीम नसीम माण्हू भलो आहे साईं गुड यू आर ग्रेट नसीम यू आर ग्रेट चांहि खाली था बिस्किट चांहि 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 सां चाव वधे थो
बिस्किट सां प्यार वधंदो आहे बिस्किट सां नफ़रत बुरी भोरा भोरा थी वेंदी आहे मोहबत फुटी पवंदी आहे ऐं नसीम तुंहिंजी चांहि पीआरण अलाह आंदो थी अलाह आंदो थी असांखे सुबुह ॾींहुं कई चांहि जी सलाह बि कोन कई मलिन कंदी रहूं पर काफ़ी उतने में जान भाई मां साजरा तो हां खणिया बाबा 4 बिस्कुट खणिया 4 खनिया बा बिस्कुट खणिया स्पेशल है यार पी सब तो लालच दे सके कि अगे मस बिल तो भरे के वरी अच्छा आपको यार बाबा बिल के नसीम भरींदो न यस बॉस भाई छातो कर बाबा करे छातो आवा छो बिस्किट मां घुराया आहिनि पंहिंजे लाइ तव्हां त रुगो चांहि चई न न बाबा चाहे करो जी चलिया बिस्कुट भी चाहता हूं बिस्कुट ऐं मूंखां बि वधीक हवा हाणे घुरियो त हा वो तूं बि खा न भला हिन तकड़ कई वॾी तकड़ कई बिस्मिल्लाहिर्रहमान हे उस्ताद लाइ बि रखूं था उस्ताद सुञाणी थो उस्ताद शमीम खे हे उन लाइ रखजांइ मथां तूं पाण खाई वञी